अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीम में भली कार मां आहियां मुबशिर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। ISPR चयो आहे त दुनिया मां मिटाइण जी धमकी जुनून जी इंतहा आहे। उहा ज़हनी बेवालपणे जी वकासी आहे। अहिड़ी जाग्राफियाई तबाही ॿिन्ही जी थींदी। भारतीय आर्मी चीफ जे इंटरव्यू जे रद्दअमल में पाक फौज जे तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान एटमी ताक़त ऐं जाग्राफियाई जो तरदीद न थियण जोॻो हिसो आहे। तूफ़ान खां अॻु ख़ामोशी, डोनाल्ड ट्रंप जो नओं पैगाम। तस्वीर जारी करे छॾी। ईरान जो नालो वठण खां सवाइ धमकी। तस्वीर में डोनाल्ड ट्रंप खे सामूंडी जहाज़ ते बीठल ॾेखारियो वियो आहे। तस्वीर अंदरि पस मंज़र में ईरान जी ॿेड़ी बि नज़र अचे थी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी कैप पहिरीं हिकु ॿी तस्वीर विझारी। ईरान चयो आहे त उर्मस लाइ नओं मैकेनिज़म तयारु करे वरितो आहे। नओं निज़ाम जल्द पेश कंदासीं। ईरान जे तइ कयल रूटनि ते ट्रैफिक कंट्रोल थींदी। ताउन करण वापारी जहाज़ फ़ाइदो हासिल करे सघंदा। ईरान जे नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त नए मैकेनिज़म तहत ख़ुसूसी ख़िदमतुनि जी फीस वरिती वेंदी। फ्रीडम जैकेट ऑपरेटर्स खे रस्तो न ॾींदासीं। सिंध जे 9 ज़िलनि में मकानी इदारनि जी 13 सीटुनि ते नंढी चूंड जारी। जामशोरो, दादू, सखर, घोटकी, नौशर फेरोज़, जेकाबाद ऐं बिपरख़ास में वोटिंग पोलिंग जो अमल शाम 4 वॻे ताईं जारी रहंदो। इंतज़ाम सख़्त। समूरनि ज़िलनि में 73 पोलिंग स्टेशन मां 59 इंतहाई हसास करार। सराड़ी वेझो मामे खे क़त्ल कंदड़ जवाबदार जो झंग मां गोलियूं लॻियल लाश हथ। ॻोठ मुरीद ख़ान जमाली में 3 ॾींहं अॻु पीरसन शमसुद्दीन जमाली क़त्ल थियो हो। वाक़े में मुलविस जवाबदार मिस्री जमाली जो ॻोठ कुंभ लीमा भरिसां लाश मिलियो। पुलिस जो चवणु आहे त लाश जे भरिसां रिपीटर मिलियो आहे। वधीक जांच कई पई वञे।